علمه البيان وجعله موعظة وهجة ورحمة لذوي الإيمان لا ريب فيه ولم يجعل له عوجا. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. والمؤمنون والمؤمنات بعضهم أولياء بعض يأمرون بالمعروف وينهون عن المنكر ويقيمون الصلاة ويؤتون الزكاة ويطيعون الله ورسوله أولئك سيرحمهم الله إن الله عزيز حكيم. وعد الله المؤمنين والمؤمنات جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها ومساكن طيبة في جنات عدن ورضوان من الله أكبر ذلك هو الفوز العظيم. يا أيها النبي جاهد الكفار والمنافقين واغلظ عليهم ومأواهم جهنم وبئس المصير. قال الله تبارك وتعالى في كلام القديم والفرقان الحميد: ولا تحسبن الذين قتلوا في سبيل الله أمواتا بل أحياء عند ربهم يرزقون. صدق الله العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي
या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। समूरा दिल जी मुहब्बत सां सवाब जी नियत सां दुरूद शरीफ पढ़ो। सन्नी साउंड पनवाकिल अब्दुल कुद्दूस इंजाज 030031 आल मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आल मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। खुदा की अजमतें क्या है मोहम्मद मुस्तफ़ा जाने, मकामी मुस्तफ़ा क्या है मोहम्मद का खुदा जाने। कहा था जिब्राइल ने सिदरा तलक मेरी रसाई थी, आगे क्या क्या मंज़िलें थी मोहम्मद और खुदा जाने। खुदा ने जीनत बख्शी है अफलाक के रोशन तारों से, इस्लाम ने रौनक पाई है महबूब खुदा के यारों से। क्यों होते खिफा पूछो तो जरा अगयारों से, तारीख सहाबा साबित है कुरान के 30 पारों से। अबू बकर उमर है समो बसर, उस्मान अली है कल्ब जिगर, महबूब मोहम्मद को मंजूर नजर। क्यों हो न मोहब्बत चारों से। या इलाही फिर सिद्दीक साड़ा ईमान पैदा कर, उमरे फारूक जैसा जरीह इंसान पैदा कर। जहां हया गुम हो जाए वहां उस्मान पैदा कर, अलीउल मुर्तजा शेरे खुदा की आल पैदा कर। अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो, अली बाबा नबी नाना निस्बत हो तो ऐसी हो। चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो। ए करबला की खाक इस एहसान को न भूल, तुझ पे तड़पी है जिगरे गोश बतूल। दोस्त कुहाई दादला प्यो मुहब माराई, दोस्त कुहाई दादला प्यो मुहब माराई। खास खलीलन के प्यो सख्तियों सहाई, अल्लाह समद बेनियाज आही। जिए वणई तिए चाही, पर इन्हईअ में आहे का ऊनी गाल इसरार जी। क़ाबिल एहतराम बिरादरान इस्लाम, गोठ गुलबार नापरजा बाशूर बहादुर मुवहिद मुसलमान और मुख्तलिफ गोठन शहरन वाहन वस्तिन खां आयल मेहमान,
13 अक्टूबर 2018 छंछर जो दिहाड़ो शुहदा इस्लाम जे उनवान सां हे प्रोग्राम जलसो रिथियल हो रखियल हो। सुबुह खां वठी करे उलमा जा खुतबा जा सुलहा जा बयान अवां ॿुधा। पंहिंजा कमकार धंधा धाड़ी छॾे इन महज़ अल्लाह जे रज़ा ख़ातिर अॼु पट ते वेही करे क़ुरान ॿुधो आहे। यकीनन यकीनन अल्लाह जी रहमत जो वॾफड़ो मींहुं वसंदो हूंदो। शुहदाए इस्लाम जे उनवान सां हे अज़ीम जलसो आख़िरी मराहिल में आ। चल रब करीम तव्हां असांजे वेहण खे अचण खे ॿुधण खे ॿुधाइण खे पंहिंजे बारगाह में आलिया में क़बूल जो शरफ़ बख़्शे। तव्हां असांजे लाइ हिन प्रोग्राम खे निजात जो सबब बणाए। चल रब करीम कलमे ऐं शहादत जो मौत नसीब ता फरमाए। सभई त आमीन चओ। हिते ढरा थी वियो। रब मौत ॾे त शहादत जो चओ आमीन। पोइ अल्लाह जी मर्ज़ी आहे जंहिंजे मुक़दर में जंहिंजे नसीब में शहादत जो मौत लिखियल हूंदो उनखे ज़रूर मिलंदो। पर तव्हां असां त न घटायूं न, तव्हां असां त कसर न छॾियूं न। छो त पैगंबर जे तरफ़ां तव्हां असांखे इहो पैगाम मिलियल आहे। इहा ॻाल्हि हुलियल आहे पर इंसान रुलियल आहे, इंसान भुलियल आहे। के चवंदा आहिनि मुहर्रमुल हराम जो महीनो, मुसीबत जो महीनो, नुहूसत जो महीनो। पर यादि रखो मुहर्रमुल हराम जो महीनो इज़्ज़त वारो महीनो, शहादतुनि ऐं क़ुर्बानियुनि में भरपूर महीनो। इहा फिज़ा आम आहे त मुहर्रमुल हराम जे महीने में बाबा शादी न कजे। इहा आम फिज़ा आहे। हे टेंट वारा भी मुहर्रमुल हराम जे महीने में वेचाड़ा ओ चौथों हिस्सो किरायो मस वठंदा। चवंदा आहिनि सॼो महीनो मक्खियूं मारींदा हूं। मौलवी साहब ऑर्डर ई न हूंदा आहिनि। छो चे इन महीने में शादियूं बंद। ईअं आहे या न? इहा हिकिड़ी आम फिज़ा आहे त मुहर्रमुल हराम जे महीने में शादी बाबा नाहे करणी। हशर जो महीनो आहे। हमरा ॿिए खां पुछा करे पियो हशर कॾहिं आहे? जे तुंहिंजे घर में दाणा आहिनि चे उहे त कोन्हनि। चे तुंहिंजे घर में त हाणे साईं हशर शुरू आहे। चे हशर जो महीनो आहे न, नेमत जो महीनो आहे, सब्र जो महीनो आहे, शुक्र जो महीनो आहे। हिन महीने में मुझे महबूब मुस्तफ़ा पंहिंजे प्यारे न्याणी अम्मा फातिमत ज़हरा सैयदतुन निसा अहल जन्नत जेका हसनैन करीमैन जी अमड़ बणी आहे, जेका अली जी राणी थी आहे, मुहम्मद करीम अली सां निकाह पंहिंजे प्यारी न्याणीअ जो मुहर्रमुल हराम जे महीने में करायो। कंहिं चयो अथव त इहो मुहर्रमुल हराम जो महीनो नुहूसत जो महीनो आहे। गलत ये अफ़वाहूं हन, गलत ये रस्मूं हन, गलत ये रिवाज हन, गलत ये सोचूं हन।
जेका रस्म शरीयत जे खिलाफ आ उहा बिदत आ। बिदत गुमराही आ। गुमराही जहन्नम ॾे गिहले वेंदी आ। पर हिन मुहर्रमुल हराम जे महीने में खोड़ बिदतूं आम थी पवंदियूं आहिनि। ख़ासि करे 10 मुहर्रमुल हराम ते कावड़ जी त न वियो। अॼु कड़वी दवा ॾिबी। शुगर आम आ न, मन शुगर ते कंट्रोल थिए। सुणे इमाम हुसैन जी शहादत हिन महीने में आ। पर इमाम हुसैन वॾो मर्तबो मक़ाम माणियो आ। वॾी नेमत उज़मा उनखे मिली आ। उनखे शहादत जो मौत मिलियो आ। छल रब करीम तव्हां असांखे बि शहादत जो मौत ॾे। छो त जलसो शुहदाए इस्लाम जे उनवान सां आ। इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा आमिना जे लाल महबूबे ज़ुल जलाल मुहम्मद रसूलुल्लाह सबई चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ये जुमला आसान थी चई त ॾेखारे। ड्रगो दुरूद इब्राहिमी याद नाहे त सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदो वेंदी इहो तुंहिंजो जुमलो महबूब जे रोज़े अतहर ते नाले सां पुॼंदो। किन उलमा लिखियो आहे क़यामत जे ॾिहाड़े हबीब पंहिंजे उम्मती खे नालो वठी सॾींदो। इहो उम्मती चवंदो आका। साईं जन फरमाईंदा ए मुंहिंजा उम्मती तुंहिंजा दुरूद नाले सां मुंहिंजे रोज़े अतर ते पहुचंदा। असांजो ईमान अक़ीदो आहे त दुरूद जिथ किथ पर सलाम उते। सलाम उते दुरूद जाथे काथे। कंहिं जलियो आहे दुरूद खां। नबियन जे सरदार इमामुल अंबिया पाण शहादत जे मौत जी तमन्ना कया घुर कया। मिशका शरीफ जी हदीस आ सुम्मा उहया सुम्मा उक़तल सुम्मा उहया सुम्मा उक़तल सुम्मा उहया सुम्मा उक़तल। अल्लाह जे रसूल फरमायो अल्लाह जे राह में क़त्ल थी वञा वरी मूंखे जीअरो कयो वञे ॿीहर जीअरो थिया वरी रब जे राह में क़त्ल कयो वञा वरी ॿीहरो जीअरो थिया। पाक नबी शहादत जे मौत जी तमन्ना कया घुर कया। छो त शहादत जो मौत या नेमत आ। रब करीम जंहिं ते राज़ी थींदो आहे शहादत जो मौत उनखे ॾींदो आहे। छो त अल्लाह साईं क़ुरान करीम में फरमायो वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून। रब दो फरमाए मुंहिंजो बंदो मुंहिंजो बानो जेके मुंहिंजे राह रस्ते में बाना क़त्ल थी विया ये मुवल न अथव। इहे जीअरा अथव। इहे तव्हांजे अकुल सम्झ सोच खां मथे आहिनि। तव्हां सोचे नथा सघो। रब तो फरमाए क़ुरान मुक़द्दस जे अंदर ओ मुंहिंजो बानड़ो जेके मुंहिंजे राह रस्ते में क़त्ल थी विया इहे जीअरान मुवल न अथव। इहे सोच तव्हांजी खां असांजी खां मथे आहिनि। आओ क़ुरान जे ॿिए आयतुनि ते नज़र गौर फिक्र कर। रब साईं ॿी जाइ ते फरमायो वला तहसबन्नल्लज़ीन क़ुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून। रब जो फरमाए ओ मुंहिंजो बानो न गुमान कजो उन शख्स जे बारे में जेको क़त्ल थी वियो मुंहिंजे राह रस्ते में। रब छा जो गुमान न कयो बल अहया इहो जीअरो आहे अमवात वारो गुमान न कजो मुवल न समझो। इहो मुंहिंजो बानो जीअरो आहे। रब जीअरा खाईंदा पींदा बि आहिनि। रब क़ुरान में ॻाल्हि करे छॾी आहे ॿुधारे छॾी आहे ॾसे छॾी आहे। रब जो फरमाए इंद रब्बिहिम युरज़क़ून
मां रब जे नेमतुन मां रब जे रिज़्क मां उन्हनि खे खारायो थो वञे उन्हनि खे ॾिनो थो वञे मां अल्लाह जे नेमतुनि में उहे मज़ा माणनि रब थो फरमाए मां रब खे उहे सुञाणंदा ये बंदा मां अल्लाह उन्हनि खे खारायां थो पीआरियां थो मां रब जे नेमतुनि में उहे मज़ा माणनि आओ पैगंबर पाक जे दरबार में हली करे पुछा क्यों साईं कहिड़े अंदाज में कहिड़ी कैफियत में कहिड़े ख्याल में कहिड़े जहान में कहिड़े रविये सां इलाहुल आलमीन खे खाराए थो हालांकि ॾिसण में त अची वियो गोली लॻी वई तरार लॻी वई तीर लॻी विया सिर धड़ खां धार थी वियो खून वांदो पियो आहे हिन जो जिस्म मिटीअ में हलियो वियो रब करीम क़ुरान मुक़द्दस में त फरमायो बल अहया इंद रब्बिहिम युरज़क़ून अल्लाह जी ज़ात क़ुरान में चई छॾियो आहे चओ सच आहे रब फरमायो ये खाइनि था इन्हनि खे रिज़्क़ खारायो थो वञे न पर साहिबान क़ुरान सम्झ में न अचे त हदीस ॾे रुजू करणो पवंदो हदीस सम्झ में न अचे त फ़िक़ह ॾे रुजू करणो पवंदो छो त क़ुरान जे सम्झण जे लाइ हदीस जो सम्झणु ज़रूरी आहे हदीस जे सम्झण जे लाइ फ़िक़ह जो सम्झणु ज़रूरी आहे क़ुरान में रब फरमाए निमाज़ पढ़ो ज़कात जो काथे आहे त फजर जी निमाज़ में 2 रकातां अथव क़ुरान में कोई ॾेखारे ज़हर वारी निमाज़ में 4 रकातां अथव असर वारी निमाज़ में 4 रकातां फ़र्ज़ अथव मग़रिब वारी में 3 रकातां फ़र्ज़ अथव आहे क़ुरान में हुकुम आहे हिक जाइ ते न 200-300 आयतूं निमाज़ जे बारे में ऐं ज़कात जे बारे में आयल आहिनि निमाज़ पढ़ो अकीमुस्सलात 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 आतु ज़कात हुकुम आहे ज़कात जो निमाज़ अदा कयो कीअं कयूं क़ुरान में वरी ज़िक्र आहे वरी ज़िक्र आहे वरी तंबीह आहे क़ुरान में त हुकुम आयो पर हदीस ॾे रुजू करणो पवंदो अल्लाह जे रसूल तव्हां असांखे पढ़ी करे ॿुधारे ॾेखारी निमाज़ फजर जी केतिरी ज़ुहर जी केतिरी असर जी केतिरी मग़रिब जी केतिरी इशा जी केतिरी ईअं न बाबा हाणे कोई मुड़ुस माण्हू चवे त मां फजर वारी 4 रकातां पढ़ंदुसि को चवे त मां सवाब वधाए करे मग़रिब वारी 4 रकातां पूरी कंदुसि 3 छो वरी के सादा माण्हू 3 न बाबा 3 न 3 ज़ाल खे तलाकूं ॾिबियूं आहिनि वरी किन खे वरी भव वठंदी 4 न 4 इन्हनि खे मिलंदी मार ये खाइनि था खार चैन जी तारीफ़ क़ुरान में आहे चैन जी तारीफ़ मुस्तफ़ा कई आहे चैन जी तारीफ़ वलियन भी कई आहे चैन खां सवाइ चारो नाही अब काॾे था तकियो जरा वेठा हो जागो था मुझे आका इमामुल अंबिया फरमायो शहीद जो जिस्म मां रूह निकरे थो अल्लाह साईं उनखे ॿी हयाती थो ॾे हिकड़ी हयाती आलम अरवाह वारी ही जो अल्लाह सां वाइदो कयो होसे अलस्तु बिरब्बिकुम ॿी हयाती अमर जे पेट वारी ही 3 हयाती दुनिया वारी 4 हयाती आलम बरज़ख वारी 5 हयाती आलम क़यामत वारी महशर वारी हमेशा वारी हयाती मिलंदी हुआ हमेशा 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 उहा हयाती अहिड़ी आहे जंहिंखे फना नाहे बाक़ी मरहला गुज़रंदा ईंदा थोड़ी जिंदगी जे ख़ातिर अबदुल अबाद जिंदगी विञाए वेहजे इहो सियाणो माण्हू काथे आहे
मां पंहिंजे मौज़ूअ ते अचां। इमामुल अंबिया फरमायो त मूंखे मौत शहादत जो पसंदि आहे। तव्हां बि पसंदि कयो था? साईं जन फरमायो शहादत जे मौत जी घुर कंदा कयो, तमन्ना कंदा कयो, तड़प कंदा कयो, रब मौत ॾे शहादत वारो। अहिड़ो मौत मिले न। शहादत नेमत आहे, नेमत मिले त शुक्र कजे। शहादत मुसीबत नाहे, शहादत नेमत आहे। इमाम हुसैन खे शहादत जो मौत मिलियो आहे। चो वाह हुसैन। ॾाढा त ॻाल्हाए यार, हुसैनी थी ॾेखारे यार। सभु चवनि था असां हुसैनी, असां चऊं था वाह हुसैन। है न है उन ते कबी जेको हारायो, वाह उन ते कबी जेको खटे। इमाम हुसैन खटियो आया, हारायो आहे। ॻाल्हायो त सही। पुछो वाह हुसैन। शुहदा इस्लाम जे उनवान सां ई प्रोग्राम मुनाकिद जला। जेकॾहिं दीन इस्लाम ते जेके सिर ॾेई विया, जानियूं कुर्बान करे विया, जेकॾहिं उन्हनि जे नालनि खे वठिजे त सॼो ॾींहुं लॻी वञे। छो त 1400 साल खां वठी करे एतिरा साल गुज़री चुकिया, अॼु ताईं इस्लाम ख़ातिर शहीद थींदा रहंदा। क़यामत जे सुबुह ताईं दीन ख़ातिर जेके सिर ॾींदा। अल्लाह से क़ुरान करीम में उन्हनि जे बारे में फरमायो बल अहया इंद रब्बिहिम युरज़क़ून। ये रिज़्क़ खाइन था पिया। आओ पैगंबर पाक जे दरबार में हली करे साईं खां पुछा कयूं, ए नबियन जा सरदार शहीद कीअं था खाइन पिया, उन्हनि खे कहिड़ो रिज़्क़ थो मिले, काथे थो मिले? इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा आमिना जे लाल महबूब ज़ुल जलाल फरमायो, शहीद जो जिस्म मां हिन दुनिया वारे जिस्म मां रूह निकिरे। हा इन जिस्म खे ज़मीन जे अंदर दफ़नायो वञे। इन जे रूह खे रब करीम ॿी हयाती ॾे थो पियो। इन शहीद जे रूह खे आ जन्नत जे सावन परंदन में रब करीम दाख़िल करे, जन्नत जे हवाले करे। ए शहीदन जा रूह उहे सारी जन्नत तव्हां जे हवाले आ। जितां वणी तितां खाईंदा पींदा वचो, ये सारी जन्नत तव्हां जे हवाले आ। मिशकात शरीफ जी हदीस आ, शहीदन जा रूह ओ सावन परंदन में जेके रब दाख़िल कया, ये सुबुह जो उथी करे सारो ॾिहाड़ो जन्नत जे नेमतुनि में मज़ा माणनि खाइनि। हा घुमी घुमी जन्नत में सैर करे वरी शाम जो वापसि रात जो उन कंदीलनि जन्नत जे में अची करे आराम कनि। रब करीम उन्हनि शहीदनि जे रूहनि खां पुछा थो करे, हल तश्तहून शैया, हल तश्तहून शैया, हल तश्तहून शैया। छा खपेव, छा खपेव? टे दफ़ा रब करीम शहीदन जे रूहनि खां पुछा थो करे, छा खपेव, छा खपेव? अल्लाह जे रसूल पोश फरमायो, शहीदन जा रूह रब खे अर्ज़ा कनि, इलाहुल आलमीन सारियूं नेमतूं जन्नत जूं बरक, रब सारियूं नेमतूं जन्नत जूं ॾिठियूंसीं। मुंहिंजा मौला असांजी दिलि जी ख़्वाहिश आया, रब असांजी तड़प ई आया, असांजी ख़्वाहिश आया। अंत रुद्द अरवागना फी अजसादिना हत्ता नुक़तल फी सबीलिक मर्रतन उखरा। अल्लाह जे रसूल फरमायो, शहीदन जा रूह चवंदा, इलाहुल आलमीन सागो जिस्म में मोटाए त वरी हिकु दफ़ो तुझे दीन इस्लाम ख़ातिर सिर ॾेई चऊं, क़त्ल थी अचऊं रब, हत्ता नुक़तल फी सबीलिक मर्रतन उखरा। शहीदन जा रूह ख्वाहिश था ॾेखारनि, शहीदन जा रूह तमन्ना था कनि, बया रब के अर्ज़ था कनि, बया इलाहुल आलमीन सागो जिस्म में मोटाए त असां ॿीहर क़त्ल थी अचऊं। रब करीम उहा लुत्फ़ मज़ो माणे अचऊं जेको दुनिया जे अंदरि मिलियो हो। अल्लाह जे हबीब फरमायो, शहीद के लुत्फ़ रब जो दीदार हो, रब जो दीदार थियो। उन शहीद खां रब जे दीदार वारो लुत्फ़ ऐं मज़ो विसरे कोन थो। इहो शहीद जो रूह चवे थो, मौला सागो जिस्म
में मोटाए त हिकु दफ़ो क़त्ल थी तुझो दीदार करे चऊं ओ दुनिया जो इंसान असांजो ईमान अक़ीदो आहे जेके भी दुनिया जे अंदर इस्लाम ख़ातिर हक़ सच चवंदे विढ़ंदे लड़ंदे क़त्ल थी विया उहे जन्नत में मज़ा माणन था पर रब करीम के अर्ज़ कंदा रब मोटाए पो बदर जा शहीद छो न हुजन उहद हुनैन खैबर खंदक जा शहीद न हुजन तबूक जा शहीद छो न हुजन करबला जा 70 बहादुर शहीद छो न हुजन उन्हनि शहीदन में गॾु अल्लामा शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद जो रूह भी रब के चवंदो हूंदो अंतरुद्द अरवागना फी अजसादिना हत्ता नुक़तल फी सबीलिक मर्रतन उखरा शहीदन जा रूह चवंदा मौला हिकु दफ़ो सागो जिस्म में मोटा त क़त्ल थी अचऊं ओ लुत्फ़ मज़ो माणी अचऊं रब तुझो दीदार करे अचऊं इमाम हुसैन करबला जे मैदान में शहीद थी वियो अकेलो न हो 70 बहादुर साथियुनि सूदो असांजो ईमान अक़ीदो आहे त इमाम हुसैन नाने नबीअ जे दीन ख़ातिर सिर ॾिनो आहे ज़ालिम जी बैयत न कई आहे सभु कुझु क़ुर्बान कई सच्चा हुसैनी थी ॾेखारियो इमाम हुसैन वारी पैरवी ते दग ते हली ॾेखारियो इमाम हुसैन मुसीबत में सब्र कयो आहे इमाम हुसैन इन हाल में नमाज़ न छॾी आहे शो त रब करीम कुरान में फरमायो वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल जूइ व नक़सिम मिनल अमवालि वल अनफुसि वस्समरात वबश्शिरिस साबिरीन रब दो फरमाए सब्र वारन के बिशारता सब्र वारन के खुशखबरिया रब केड़ी खुशखबरिया रब तो फरमाए इन साबरीन ज़मा अल्लाह गदा जेके हर हाल में हर ख्याल में मां रब जे रज़ा क़ज़ा ते राज़ी रहन था पया मुसीबत में सब्र कन था ऐं नमाज़ न छॾन था रब करीम ईमानदारन सां ॻाल्हाईंदे फरमायो या अय्युहल्लज़ीन आमनुस्तईनो बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन रब दो फरमाए ईमान वारो दुनिया जे अंदर आज़माया वेंदो पो आज़माइश में तकड़ा थिजो पुख्ता थिजो सब्र कजो नमाज़ पढ़जो इस्तईनो बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन रब दो फरमाए मुसीबत में तकलीफ में दुख में बकम कजो एक सब्र कजो बियो नमाज अदा कजो रब्बे काबा जो कसम इमाम हुसैन बई कम करे दुनिया वारन के सबक सिखारियो आ इमाम हुसैन दुनिया वारन की या गाल समझाई आ सिखाई आ दिखाई आ जो त इमाम हुसैन इन मुश्किल में सब्र भी कियो आ नमाज भी पढ़ी आ हुसैनी उहो आ जेको नमाज पढ़े मुश्किल में सब्र करे आ मुसीबत में सब्र करे ऐं अल्लाह जी ज़ात का मदद घुरे रब करीम उन्हनि सां गॾु आहे जेके मुश्किल में सब्र था कनि पिया नमाज़ पढ़नि था पिया इमाम हुसैन ॿई कम करे ॾेखारिया ज़ालिम जे आॾो न झुकियो आहे कीअं झुके शेर जो पुटु शेर आहे कीअं झुके नाने नबीअ जे लुआब जो असर आहे केरु हुसैन जंहिंखे पाक नबी इमामुल अंबिया पंहिंजो लुआब मुबारक खारायो आहे इमाम हुसैन ॼायो हो मुस्तफ़ा फातिमा जे घर आयो ओ न्याणी फातिमा जी बाबा बचड़े जो शाहाला बाबा वाज हसीन जमीला रब शक्ल शबाब ओ बाबा तो जेड़ी रडनी तस बाबा वाज सुनो इमामुल अंबिया अलीउल मुर्तजा के फरमायो अली न जो नालो शा सोचो जी शार क्यों दी अलीउल मुर्तजा फरमायो सोना नबियन जा सरदार हसन जायो हो न जो नालो हरब रखियो हो साईं तमाम न जो नालो हसन रखियो सोना साईं जे हे बचड़ो जायो आ सागो नालो मोटायो आ न जो नालो मां हरब सोचो आ नबियन जे सरदार फरमाली न बचड़े जो नालो मां हुसैन थो रखा
तुझे मुझे बचड़न जा नाला को बुजुर्ग को आलिम को वक्त जो वली रखे तो केड़ो न खुश थींदा हूं। पोइ चवंदा हुआ हे उहो बचड़ो आ जंहिंजो नालो वॾे बुजुर्ग रखियो आ। नाला तजवीज़ कराईंदा हूं, पुछंदा हूं ऐं नाला चङा रखो। खुदा जो वास्तो अथव, नाला चङा रखो। अहिड़ा नाला न रखो जो मलाइके परेशान थी वञनि। नाला आहिनि चिभड़ो, कांडेरो, मितेरो, अको, ट्रू, लीमो। मुझे महबूब मुस्तफ़ा फरमायो नाले जो असर थींदो आहे। नालो अब्दुर्रहमान रखो, अब्दियत ॼाणियो, पोइ मां मुहम्मद ॾे निस्बत करे नालो रखो। चओ न सुभान अल्लाह। नाला विञायो न, इहो औलाद जो हक़ अथव। औलाद जो हक़ अथव नालो रखणु। जे नालो ग़लति रखंदेसि त इहा औलाद